दादू रिपोर्ट सरवर जलाल सोलंगी मूजिब सऊदी अरब में रहंदड़ सिंधी नौजवान पारां जीए सिंध हलचल जे बानी साईं जीएम सैयद जी 118 सालगिरह सऊदी अरब नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे शहर जिदा में केक काटे मल्हाई वई। सैयदी सालगिरह मल्हाईंदड़ नौजवान करीम सिंधी, जाहिद सिंधी, नज़ीर अहमद, यासीन सिंधी, मुमताज मीरजत ऐं ॿियनि जो चवणु आहे त काफ़ी सालनि खां परॾे में रोज़गार सबबु तरसियल आहियूं, पर असांजे रग रग में सिंधी धरती अमन सां मोहबत समाइल आहे। इहो ई सबबु आहे जो असां पंहिंजे मुल्क खां परे रहण बावजूदि बि पंहिंजे धरती माउ सां बेपनाह मोहबत कंदे पंहिंजे महबूब रहबर साईं जीएम सईद जी 118 सालगिरह तक़रीब मुनक़द करे सिंध सां मोहबत जो वचन वरजायो आहे। हिननि वधीक चयो त सिंधी नौजवान पंहिंजे मुल्क खां परे रहण बावजूदि पंहिंजे सिंध अमन खे कॾहिं बि नाहे विसारियो। अॼु साईं जीएम सईद जे हुब सां सालगिरह मल्हाए ॾाढो दिली सुकून महसूस करे रहिया आहियूं।